इस्माइल डायरी साहब हिते जेको आहे बीपीए जो माण्हू अॻारो मूं नेट ते ॾिठो जेको चए थो त असां हुननि सां ॻाल्हाइण लाइ था वञूं पंज माण्हू त ज़ेन शाह त तोता विहारे छॾनि पंज माण्हू अड़े अदा ज़ेन शाह त तोता विहारे सिधा छकत लथिया आहिनि नेशनल हाईवे ते ही हेॾा माण्हू वेठा आहिनि धरणो आहे उन जे लाइ हिननि जे ॻाल्हाइण लाइ हिते डीआईजी खे मौत थो पए छा अमलदारीअ जो हुकुम जारी हिते एसपी न आयो आहे डीआईजी न आयो आहे ही किथां विया आहिनि हिननि खे त इस्तीफ़ाऊं ॾेई कुर्सियूं उछले छॾे घुर्जनि पर गैरत कोन्हे हया कोन्हे असांखे सिर्फ़ पंहिंजा बब भरणा आहिनि हिननि खे सिर्फ़ कुर्सियूं बचाइणियूं आहिनि हिननि ते ज़रदारीअ जो आशीर्वाद आहे तंहिं करे हिननि खे असां सिंधी माण्हुनि जो दर्द कोन्हे ख़ुदा असांजी नियाणियुनि सां जेके ज़ुल्म कनि था यूनिवर्सिटियुनि में नियाणियुनि जूं इज़तूं लुटीनि था ऐं उन्हनि खे ख़ुदकशीअ जो करार ॾियनि था हुननि जे जिन्सी ॾाढायूं करे असांजी नियाणियुनि जा क़त्ल कनि था जेके ग़रीब माण्हू मिस्किन माण्हू पंहिंजूं नियाणियूं पढ़ाए आख़िरी साल में ब्लास्ट थियणी आहे उनजो रेप करे उनखे